साईं ॿुधाइजो त अॼु जेका सेनेट जी कमेटी हुई हुन में नेशनल हाईवे अथॉरिटी जो चेयरमैन बि जेको आहे सो हुते अचिणो हुयो, उहो बि न पहुतो। अॼु छा थियो कमेटीअ में? सिंध में हलंदड़ कहिड़ा मनसूबा आहिनि जेके अॼु पूरा थींदा? सिंध जे मनसूबा तव्हां ॾिसंदो त हिकिड़ो त नेशनल हाईवे ऐं मोटरवे आहे। मेन इशू जेको आहे असांजो नेशनल हाईवे जो ऐं मोटरवे जो आहे, इन ते ॻाल्हि थी ऐं एजेंडा बि असांजी इहा हुई, असलम साहिब जी ऐं असांजी एजेंडा बि इहा हुई त इन इशू खे जेको आहे न हाईलाइट कजे। ऐं इन खां अॻु में बि असां इन फॉर्म ते ॻाल्हि कई आहे ऐं हाणे बि इहा ई ॻाल्हि कई अथऊं त बाबा असांखे घटि में घटि पंजाब में ॿ ॿ टे टे मोटरवे ठहनि था पिया, हिते सिंध में छो कोन थो ठहे पियो? ऐं इहो सोतली माह वारो सलूक असां सिंध सां छो थियो आहे, न थियणु खपे। ऐं ॿियो त जेको नेशनल हाईवे असांजो हले पियो कमु, उहो तमामु डिले थी वियो आहे, हद खां वधीक डिले थी वियो आहे, जंहिंखे साल में कंप्लीट थियणु खपे या उनखे ॿ साल थी विया आहिनि। तंहिंजे करे उन्हनि खे बि इहो चयोसीं। ऐं ॿिए नंबर में त उनखे इहो चयोसीं त सॼी पाकिस्तानी ट्रैफ़िक हितां गुज़रे थी त उहो 2 लाइन आहे। 2 लाइन जो मक़सदु ईअं आहे त माना हेॾी सारी ट्रैफ़िक खे हथ सां जैम करिणो आहे। तंहिंजे करे इहो 3 लाइन रोड थींदो त उहो अञा बहितरु थींदो। पोइ हींअर इहो असांखे यकीन ॾियारियो आहे त इन साल जेको आहे सेप्टेंबर अक्टूबर में जेको आहे इहो कमु शुरू कंदा, रोहड़ी खां रानीपुर ताईं 3 लाइन, ऐं उन खां बाद में जेको आहे इहो जेको आहे 3 लाइन बाद में शुरू कंदा। फ़िलहालु हिननि खे इहो कंप्लीट करिणो आहे जेको कमु हले थो पियो।